अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जी त अॼु नज़र HGTV के स्टूडियो में असांजो बेहतरीन दोस्त जो कि बि तारीफ़ जो मोहताज न आहे, मिस्किन मला, सुठो शायर, सुठो अदीब, सुठो लेखक, ज़बरदस्त हिन गीत गज़ल लिखिया ऐं रिकॉर्ड कराया। असांजो बेहतरीन दोस्त आहे, कंहिं बि सुञाणप जो मोहताज न आहे, मिस्किन मला। अॼु भाऊ असांखे कचहरी थी कुछ टाइम वेठा आहियूं ऐं पंहिंजा ख़्यालनि जी ॾे वठि। भाऊ जो नओं ड्रामो बि तयारु बि थो थिए। जीअं त मां शेर ॿुधाईंदुसि, छो जो साईं जे शान में हिकु हुन मालिक जे शान ऐं इंसान ऐं अल्लाह थोरो फ़र्क़ु आहे, न त मुंहिंजी ॻाल्हि साॻी आहे। जीअं माना इंसान बि उहा ई इनायत कंदो आहे, अल्लाह बि उहा ई इनायत कंदो आहे। चए थो रहम करी थो सभ ते आहीं जो रहमान, रहम करी थो सभ ते आहीं जो रहमान, फ़ाज़कुरूनी अज़कुरकुम, फ़ाज़कुरूनी अज़कुरकुम, तुंहिंजो ज़िक्र महान, तुंहिंजो रुख इंसान सुञाणे को सिकंदर चवे। त जीअं साईं इशारो कयो त सुञाणप मालिक जी आहे, बाक़ी त असां उनजा बंदा ई आहियूं, उहो पाण असां सां गॾु आहे। त रहम करे थो असां ते बि साईं, ऐं इंशाअल्लाह असां हिन जा गॾु दोस्त आहियूं ऐं इंशाअल्लाह अॻिते बि गॾिजी हलंदासीं। ऐं हिन जा वॾा थोरा हाणे महिरबानी आहिनि जो असांखे हिते 2 मिंट पंहिंजा क़ीमती ॾिए थो, इहा बि हिनजी इनायत आहे। ऐं अॼु सभिनी दोस्तनि खे बि असांजे तरफ़ां इहा आली मदद हक़ मौजूदु, ऐं सदा सलामत रहो, ख़ुशि रहो। साईं सां बेहतरीन ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते बि थींदी रहंदी। महिरबानी बात तव्हां मिस्किन मला जा लफ़्ज़ ॿुधा। महिरबानी थींदी नज़र HGTV खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर कंदा। महिरबानी, ख़ुदा।